कराची मां के ख़बर ॾियूं गुलशन इकबाल अज़ीज़ भट्टी पार्क वेझो झंग में बाहि लॻी वई आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। अहम ख़बर आहे कराची जे गुलशन इकबाल अज़ीज़ भट्टी पार्क वेझो झंग में बाहि लॻी आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल अज़ीज़ भट्टी पार्क वेझो झंग में बाहि लॻी आहे। फायर ब्रिगेड जूं 4 गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। अहम ख़बर आहे कराची जे गुलशन इकबाल अज़ीज़ भट्टी पार्क वेझो झंग में बाहि लॻी आहे। कराची जे गुलशन इकबाल अज़ीज़ भट्टी पार्क वेझो झंग में बाहि लॻी वई आहे। राब्तो कयो आहे आमिर सुपरो सां। आमिर आगाह कजो। हाँ जी बिचारो तो बिल्कुल कराची जो गुलशन इकबाल अज़ीज़ भट्टी पार्क जे पोयां ही हिकिड़ो पुराणो जंगल आहे जंहिंमें ओचितो जेको आहे बाहि वकोड़ी हुई आहे। उन बाहि वकोड़ण खां पोइ रेस्क्यू जूं गाॾियूं पिणु मौजूदु आहिनि। ॿिए तरफ़ फायर ब्रिगेड जूं जेके 5 खां 6 गाॾियूं आहिनि उहे पिणु बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। हिन महिल ताईं को बि जानी नुक़सान जो को बि इतलाह न आहे ऐं जेके रेस्क्यू जूं टीमियूं आहिनि पिणु बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। जी ठीकु आहे आमिर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।